दोस्तों ही कहानी आहे ठगन जो ॾाढो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अल्लाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़ो टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो ठग छोकिरो रहंदो हो। उनजो पीउ त नंढे हूंदे मरी वियो हो, लेकिन हिन खे माउ पाले ता ते अची जवान कयो। माउ वीचारी किथे घरनि में ॿुहारो ॾींदी हुई त किथे लाॿारो कंदी हुई, मतिलबु त महिनत मज़दूरी करे पंहिंजे छोकिरे जो पेट गुज़रान कंदो हो। छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठ अची जवान थी वियो। जॾहिं जवान थी वियो तॾहिं हिकु ॾींहुं पंहिंजी माउ खे चयईं मां हाणे आउं बि जवान थियो आहियां, हाणे मूंखे इजाज़त ॾे त वञी किथे धंधो धाड़ी कयां। माण्हू चयसि पुट इहा सुठी ॻाल्हि आहे जो तूं वञी किथे धंधो धाड़ी कंदे, हाणे मां बि कुराड़ी जूर थी पई आहियां, मूंखां बि कमु हींअर नथी पुॼे, हाणे जेकॾहिं तूं धंधो धाड़ी कंदे त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। छोकिरे खां पुछा किस माणस त ॾे ख़बर बच्चा कहिड़ो वञी धंधो कंदे। छोकिरे कंजर चयईं मां ॿियो कमु मूंखां न पुॼंदो, हाणे मूंखे इजाज़त ॾे त वञी किथे ठगी कयां। माणस चयसि पुट ठगी सुठी अमल कोन्हे, तूं आई नौजवान ॿार, किथे नाक न फासी पवीं, मूंखे शक आहे त किथे पाण खे आज़ार में न विझी छॾीं, हाणे मां तोखे इहा इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। बाक़ी हकीलाल जो जेकॾहिं तोखे पूरो करिणो आहे महिनत मज़दूरी त वञी कर, बाक़ी ठगी जी इजाज़त मां तोखे हरगिज़ न ॾींदुसि। छोकिरे कंजर चयसि पंहिंजे माउ खे चयईं मां हाणे मूंखे इजाज़त ॾे, ॿियो कमु मां न कंदुसि, मूंखे इजाज़त ॾे त वञी किथे ठगी कयां। माणस ॾिठो त हाणे छोकिरो कंजर मुड़े बि कोन थो, चयईं छोकिरा हाणे वञ, इनशाला तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा, हाणे वञ, जेको तोखे मूं कारो करिणो आहे वञी करे अच। छोकिरो पंहिंजी माउ खां इजाज़त वठी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। हिन सी माउ खां मोकिलाए उती पंधु पियो। हीउ कंजर हुरींदो अकलींदो हलंदे हलंदे वाट ते हिन ख़्यालु कयो छो न जेको आहे शहर ॾांहुं रुकियां, उते वञी किथे सणाई न थी पवे। हिन साईं इहो ख़्यालु करे शहर जो रस्तो अख़्तियार कयईं त वाट ते हिन खे ॿ ठग फिरी आया। छोकिरे पुछा कयो अदा केरु आयो, मुंहिंजो अघु तव्हां छो झलियो आहे। ॿिन्हिनि ठगनि चयो असां हू ठग तोखे फुरंदासीं। छोकिरे चयो अदा मां पाण बि ठग आहियां, इहो कहिड़ी ठगी आहे, ठग हमेशह फुरंदी आहे ॻाल्हियुनि जे ज़रिए, तव्हां वेही मूंसां ॻाल्हियूं कयो, जेकॾहिं तव्हां ॻाल्हियुनि में हणी था वञो त पोइ जेको आहे त तव्हां ठगी कयो, बाक़ी आहे सीना ज़ोरी जेकॾहिं तव्हां मूंखे फुरंदो। ॿिन्हिनि ठगनि चयो चलो सही आहे, हाणे पाण वेही ॻाल्हियूं कंदासीं, जेकॾहिं जेको आहे त तूं असांखे ॻाल्हियुनि में मारे थो वञी त पोइ सही आहे। छोकिरे चयो हाणे वेही कहिड़ी ॻाल्हियूं कयूं। ॿिन्हिनि ठगनि चयो त पाण असां हिक ॿिए खे अहिड़ा ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं, जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि असां कूड़ी कयोसीं त जेको आहे त 100 रुपया असां तोखे भरे ॾींदासीं, 100 रुपया, जेकॾहिं असांजी ॻाल्हि तूं कूड़ी कई त जेको आहे त तूं असांखे 100 रुपया भरे ॾींदे, जेकॾहिं ॻाल्हियूं हिक ॿिए जी असां सची कयोसीं त पोइ बसि आहे। हिननि चयो चलो सही आहे। हिननि पाण में इहा शर्त रखी त जेकॾहिं जेको आहे त ॻाल्हियूं कूड़ी कयोसीं त 100 रुपया भरे ॾींदासीं, जेकॾहिं ॻाल्हि सची कयोसीं त पोइ बसि आहे। छोकिरे कंजर चयो ॿिन्हिनि ठगनि खे त दा पहिरीं तव्हां ॻाल्हि खयो। हिकिड़े ठग इहा ॻाल्हि कयईं, चयईं दा जेकॾहिं जेको आहे त जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया आज़ादु पिया थियनि त अंग्रेज़नि खां आज़ादु पिया थियनि, उन टाइम असां वटि हिकिड़ो वॾो ढॻो हो, एॾो वॾो ढॻो हो जो उनजो हिकिड़ो धड़ इंडिया में हूंदो हो त ॿियो पाकिस्तान में, उनमें सभु असां सवार थी माइट मिट सभु हुन में सवार थी अचूं पिया। त हिकिड़े माइट खे आयो कावड़ कंजर खे, उन छा कयो जो दुनू ला भरे ठका जो कराई ढॻे खे, ढॻो वञी पट किरी पियो, उते फतकी दम ॾिनई। ढॻो उते किरण सां असांजा सभई माइट उन में सवार सभु किरी मरी पिया, फ़क़ति असां ॿई बची वञूं पिया। हाणे ॿुधाई इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। छोकिरे ॾिठो हीअ कंजर आहिनि हरामी, जेकॾहिं मां हिननि खे चवंदुसि तव्हांजी ॻाल्हि आहे कूड़ी त मूंखे 100 रुपया भरे ॾियणा पवंदा, हाणे हिननि जी ॻाल्हि मूंखे जेको आहे त सची करणी पवंदी। छोकिरे कंजर चयो अदा ॻाल्हि सोराणा सच आहे, तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सच आहे, इन में ज़रे बराबरि बि कूड़ कोन्हे। हल अदा ॿी ॻाल्हि खण। छोकिरे चयो ॿिए ठग खे अदा तूं ॻाल्हि खण। ॿिए ठग हीअ ॻाल्हि कयईं, चयईं अदा मां हिकिड़े चकर दरिया में जेको आहे तड़ पियो कयां, उन मां जेको आहे त तेल बि खयुमि ऐं साबुण बि,
माउ ते तड़ करे तेल खणी पंहिंजे वारनि खे हणां पियो त जेको आहे त मूंखां डॿी किरी पई तेल वारी, जेका वञी दरिया में किरी पई त यकदमि दरिया पाणी बदिरां तेल थी वहणु लॻो। हाणे जेकॾहिं तोखे एतबार कोन्हे त हली वञी दरिया ॾिसूं, हाणे इहा ॻाल्हि ॿुधा सची आहे या कूड़ी। छोकिरे चयो अदा तुंहिंजी बि ॻाल्हि सची, तूं बि सच थो ॻाल्हाईं। ॿिन्हनि ठगनि सोचियो हीउ कंजर असांजी ॻाल्हि त सची करे थो, हाणे हिन सां कहिड़ी ॻाल्हियूं कयूं। अदा सही, अदा तूं ॻाल्हि करण ठग ॿिन्हनि ठगनि छोकिरे खे चयो। छोकिरे चयो अदा जेको आहे मूं वटि हिकिड़ो वॾो ढगो हो, उहो ढगो जेको आहे त मां फुटी कायां पियो त जेको आहे त काईंदे हिकिड़ो ॿियो ढगो आयो, मुंहिंजे ढगे सां विढ़णु लॻो। अदा अचानक मुंहिंजे ढगे खे वॾो धकु लॻो मुंडी में, जेको आहे त कंध में वॾो धकु लॻो। उते फुटी जा जेके बिज हुआ उन जे अंदरि किरी पिया, ज़ख़्म जे अंदरि किरी पिया त यकदमि जेको आहे त उन में फुटी ॼमी विया, वणाटी ॼमी विया। एॾो वणाटी ॼमी वियो जो यकदमि असां चूंडणु शुरू कयोसीं। असां साईं चूंडंदे अदा जेको आहे त भरियूं कयोसीं, उहो वञी वाणनि खे ॾिनोसीं। अदा हलंदे वाणनि असां खां फुटी वठण खां जवाबु ॾिनो, एॾो फुटी थी पियो। अदा असां वरी कपह खे घरनि में गॾु करणु शुरू कयोसीं, घरूं भरिजी विया। पोइ असां सोचियोसीं त हाणे इन्हनि कपहनि खे छा कयूं। पोइ असां सोचियोसीं त इन्हनि मां कपिड़ो ठाहिणु शुरू कंदासीं। पोइ असां साईं कपिड़ो जेको आहे त ठाहिणु शुरू कयोसीं। कपिड़ो एॾो ठाहियोसीं जो शहरनि में माण्हू वठण खां बेज़ार थी विया, एॾो कपह थी वियो ऐं एॾो असां कपिड़ो ठाहियोसीं। ऐं उन्हनि कपिड़नि मां हिकिड़े राति अचानक चोर असांजे घर में घिड़ी पिया। असांजा केतिरा ई क़ीमती वॻा जेको आहे त चुराइजी विया। 2 वॻा, हिकिड़ो तोखे पातल आहे, हिकिड़ो उनखे आहे। हाणे इहा ॻाल्हि ॿुधायो सची आहे या कूड़ी। ॿिन्हनि ठगनि सोचियो हीउ त कंजर वॾो सूअर निकितो, हाणे जेकॾहिं चऊं था त तुंहिंजी ॻाल्हि आहे सची त असांखे खमीस लाहे ॾियणा पवंदा, जेकॾहिं चऊं था त तुंहिंजी ॻाल्हि आहे कूड़ी त असांखे 100 रुपया भरे ॾियणा पवंदा। हीउ कंजर ॿाहिरि निकिता, हिननि पाण में सलाह कई त हाणे छोकिरे कंजर खे कहिड़ो जवाबु ॾियूं। हाणे जेकॾहिं चऊं था तुंहिंजी ॻाल्हि आहे सची त कपिड़ा लाहे ॾियणा पवंदा। हाणे जेकॾहिं कपिड़ा हिन कंजर खे लाहे ॾींदासीं त ॻाढ़ो त न वेंदासीं, माण्हू खिलंदा। हाणे छोकिरे कंजर खे चऊं त भाउ तुंहिंजी ॻाल्हि आहे कूड़ी, भला 100 रुपया भरे ॾींदासीं। हिननि उहा सलाह करे छोकिरे खे चयो अदा तुंहिंजी ॻाल्हि आहे कूड़ी। छोकिरे चयो कूड़ी आहे त मूंखे 200 रुपया भरे ॾियो। हिननि साईं जेको आहे त 200 रुपया भरे छोकिरे खे ॾिना। छोकिरे साईं 200 रुपया पंहिंजे खीसे में विझी साईं कंजर वरी होरींदा अकलींदा वञी शहर पहुता त उते ॿिन्हनि ठगनि चयो त असां वटि ॾोकण पैसा कोन्हनि, तो वटि आहिनि पैसा, हाणे हिकिड़ो भलाई कर असांखे मानी खाराए होटल ते। छोकिरे चयो हाणे जेकॾहिं हिननि खे जवाबु ॾींदुसि त मतां वरी सूअर जेको आहे त को हरकत न कनि। छोकिरे चयो त अदा जेको आहे त हाज़ुर मां तव्हांखे मानी थो खारायां, अचो होटल ते। छोकिरे कंजर छा कयो जो हिननि खे होटल ते विहारे। छोकिरे कंजर छा कयो जो सिधो होटल वारे मालिक वटि अची पहुतो। होटल जे मालिक खे चई त ही साम्हूं जेके 2 हमरा वेठल आहिनि, इहे 2 मुंहिंजा ॿाहिरि आहिनि। असांजी अमड़ सख़्तु बीमार आहे, असां वटि पैसा कोन्हनि जो वञी पंहिंजे अमड़ जो इलाजु कयूं। हाणे इहे 2 मुंहिंजा ॿाहिरि तो वटि 12 महीना कमु कंदा, इन्हनि जी पघार तूं मूंखे एडवांस में ॾे त वञी पंहिंजे अमड़ जो इलाजु कयां। उते होटल वारे मालिक जेको आहे त सॾु करे हिननि खां पुछा करणु लॻो, चई अदा 2 हिननि जे ख़्याल में त मानी लाइ चए थो। हिननि जो हा अदा 2 उते छा कयो होटल वारे मालिक 1000 रुपया हिननि जी 12 महीननि जो पघार उन ठग छोकिरे खे ॾिनो। ठग छोकिरे छा कयो जो उहे खीसे में विझी सिधो ठगनि वटि अची पहुतो। ठगनि खे चई अदा जेसि तक ताणी मानी तयारु थो थिए तेसि तक ताणी मां शहर में चकर हणी इजो थो अचां, तव्हां वियो त पोइ गॾिजी मानी खाईंदासीं। ॿिन्हनि ठगनि चयो चलो सही आहे, तूं शहर में चकर हणी अचु, जेसि तक ताणी मानी तयारु थो थिए त पोइ गॾिजी खाईंदासीं। उते छोकिरे कंजर छा कयो जो ठका ॾिनी ठगनि जे ॻोठ तरफ़। उते होटल वारो मालिक 2 ठगनि खे चई अदा अची कमु कयो। हिननि चयो छाजो अदा कमु कयूं।
उते होटल वारे मालिक चयो चई अदा तुंहिंजे भाउ जो तव्हांजी 12 महीननि जो पगार मूंखां एडवांस में वठी वियो। चई त असांजी अमड़ सख़्तु बीमार आहे। मां तव्हां खां पुछा बि कई आहे, तव्हां चयो हा उदा जेको आहे त ॿई हाणे अची कमु कयो। उते ॿिन्हिनि ठगनि जा चप ई ठरी विया त जीअं हाणे कीअं कयूं। ॿिन्हिनि ठगनि होटल वारे मालिक खे चयो चई अदा छा बि थी पए असां कमु न कंदासीं। उहो छोकिरो हरामियो ठग तोसां ठगी करे वियो। इन्हनि जी साईं छिकताण शुरू थी वियो। ठगनि जेको आहे त ठगनि खे होटल वारे मालिक चयो चई अदा छा बि थी पए मां तव्हांखे ईअं असुल कोन छॾींदुसि। हाणे हलो ताली बादशाह वटि फ़ैसिलो कयूं। ॿिन्हिनि ठगनि चयो चलो सही आहे, हलो त वञी बादशाह वटि फ़ैसिलो कयूं। उते होटल वारे मालिक छा कयो जो शायदि वठी पाण सां गॾु ॿिन्हिनि ठगनि खे सिधो वञी उते बादशाह वटि निकितो। बादशाह खे चई त बादशाह सलामत, हिननि जो भाउ मूंखां 12 महीननि जो पगार वठी वियो। चई त असांजी अमड़ सख़्तु बीमार आहे, उनजे दवा लाइ पैसा कोन्हनि। हाणे इहे ॿई मुंहिंजा ॿाहिरि तो वटि 12 महीना कमु कंदा, इन्हनि जी पगार तूं मूंखे एडवांस में ॾिजां। मूं उन्हनि खे पगार एडवांस में ॾिनी। हाणे ही कंजर ॿई चवनि था त उहो छोकिरो असांजो भाउ कोन्हे। हिननि खां मूं पुछा बि कई आहे, हिननि चयो हाओ हाणे फिरनि था, हाणे फ़ैसिलो कर। उते बादशाह शाहिदनि खां पुछा कई, शाहिदनि बि शाहिदी ॾिनी बराबरि साईं। हिननि जेको आहे त मालिक पुछा कयो, हिननि चयो असांजो भाउ आहे जेको आहे त ॿई। उते बादशाह ॿिन्हिनि ठगनि खे सुठो दॿ ॾिनो। चई हाणे तव्हां इहो ॿई हरामी ठगी करण जे पोयां आहियो। तव्हांजो टियों भाउ जेको आहे पैसा तव्हांजो वठी वियो। हाणे 1 साल तव्हांखे कमु करणो पवंदो। उते ठगनि जा चप ई ठरी विया। दिलि में सोचियूं त छोकिरो कंजर हरामी पहिरें जोड़ जो निकितो, असां सां 2 दफ़ा ठगी करे वियो। हाणे त मजबूर आहियूं जो बादशाह हुकुम ॾिनो त हाणे असांखे कमु करणो पवंदो। उते ॿिन्हिनि ठगनि बादशाह खे चयो हाज़ुर साईं असां 12 महीना होटल ते कमु कंदासीं। उते छोकिरे कंजर छा कयो जो उहो होटल वारे खां 1000 रुपया वठी सिधो ठगनि जे ॻोठ तरफ़ ठका ॾिनी। हिननि खां अॻु में ॾस पतो पुछी। उते ठगनि जे घर में वञी निकितो। ठगनि जे ज़ालनि खे चई तव्हांजा मुड़ुस उन करे सफ़ा मरनि था, फलाणे हंधि किरिया पिया आहिनि, उन्हनि वटि ॻह गटा सोन ज़ेवर भरियूं लॻा पिया आहिनि, हू सफ़ा उन में किरी पिया आहिनि। हाणे उन्हनि खे वञी पाणी बि पीआरियो ऐं वञी भरियूं बि खणी अचो सोन जा। ठगनि जूं ज़ालूं ठग उन्हनि जॾहिं सोन जो ॿुधो तॾहिं गोॾनि ताणी उन्हनि जी गिग वहणु लॻो। दिलि में सोचियूं त हाणे सोन त घणो मुड़ुसु खणी आहे, पाणी असां खणी वञूं। हिननि साईं जॻूं भरिया जेको आहे सिधो ओॾां रुख कयो जिते ठग छोकिरे हिननि जो ॾसु ॾिनो। ठगनि जा ज़ालूं उते रवाना थिया। छोकिरे कंजर छा कयो जो घर में जेके ठगनि जो ॻह गटा सोन पैसा ॾोकण हड़ में ॿधी ठका ॾिनी पंहिंजे ॻोठ तरफ़। ठगनि जा ज़ालूं उते वञी पहुचनि त का शइ कोन्हे। उते हिननि दिलि में सोचियो त छोकिरे कंजर असां सां कूड़ ॻाल्हाइए। ही साईं भॼंदे डुकंदे वरी अची घर पहुचनि त घर में सफ़ा कारीअर वारा कख लॻा पिया आहिनि। उते मुंहुं मथो पिटणु लॻा ऐं मुड़ुसनि जे अचण जो इंतज़ारु करणु लॻा। हाणे साईं मुड़ुसु 12 महीना ताणी किथां लभनि। उते छोकिरे कंजर छा कयो जो सिधो पंहिंजे घर पहुतो। उते पंहिंजे अमड़ खे सॼो खज़ानो बि ॾिनई। अमड़ खे चई त हाणे मां शादी कंदुसि, हाणे मुंहिंजी शादी बि कराए वठि। उते जेको आहे त ठग छोकिरे छा कयो जो शादी बि कयईं ऐं हिकिड़ो सुठो घर ठाहे उन में पंहिंजे अमड़ पंहिंजे ज़ाल सां ज़िंदगी जा बाक़ी ॾियारा वॾे जेको आहे ख़ुशी सां गुज़ारणु लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।